उस्ताद हुआ काफ़ी माण्हुनि खे ख़बर हूंदी किन खे न बि हूंदी। उस्ताद गुलाम हैदर सूमरे जे हिस्ट्री जी साईं सखी कबूल मोहन जा उस्ताद ऐं उस्ताद बि अहिड़ा जिन सिर्फ़ु 2 साल साईं जन खे पढ़ायो। 2 सालनि में 9th बि कराई, मैट्रिक बि कराई। साईं जन न प्राइमरी स्कूल में पढ़िया हा सखी साईं जन, न कंहिं मिडिल स्कूल में पढ़िया हा, न हाई स्कूल में पढ़िया, न यूनिवर्सिटी न कॉलेज। डायरेक्ट साईं जन सिर्फ़ु 2 साल साईं जन खे तैयारी कराई, 9th मैट्रिक जो इम्तिहान ॾियारियो ऐं पोज़ीशन खई साईं जन बिना कापीअ जे। उहे सखी साईं जन जंहिं ॿाहिरनि मुल्कनि में एवॉर्ड हासिल कया साईं जन जे महिनत सां। तमामु घणी हिस्ट्री आहे, इन जे करे प्रोग्राम इंशाल्लाह जारी शारी रहंदो। बाक़ी हिकिड़ो मां तव्हांखे अदब जे लाइ हिकिड़ो मुंहिंजो वाक़ियो मूंखे यादि अची वियो आहे। मां सखी साईं जन सां जॾहिं मिलण जे लाइ आयुसि, साईं जन सां गॾु पंहिंजा उस्ताद गुलाम हैदर सूमरो साहिब जन बि गॾु हुया। मां अची साईं सखी साईं जन खे हथु मिलाइण जे लाइ डिघो हथु कयो त साईं जन फरमायो, अॻु में मुंहिंजे उस्ताद गुलाम हैदर खे हथु ॾे, पोइ उस्ताद शौकत मूंखे हथु ॾे। एॾो अदब, बा अदब बा नसीब, बे अदब बे नसीब। नारे हक़ मौजूद।